हेलो गाइस, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पार्क यूट्यूब चैनल। आऊं आहियां प्रेम। जेकॾहिं तव्हां न्यू आहियो त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं लास्ट में कमेंट्स लाज़मी कंदा त जीअं मज़ीद असां बहितर नमूने तव्हांखे वीडियो अपलोड करे सघूं। दोस्तों, इन ग्रामर के पढ़ने के लिए, इन जा टेंस पढ़ने के लिए कंटिन्यू लेक्चर रखी रहियो आहियां, जंहिंमें असां प्रेजेंट टेंस असां पढ़ियो आहे। हाँ असां पास्ट टेंस पढ़ियूं पिया। पास्ट टेंस जा 3 हिस्सा असां पढ़ी चुका आहियूं। चौथों जेको असां हाणे पढ़ंदासीं जे पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस। तव्हां लिंक में ॾिसी सघो था, मुंहिंजा अॻियां वीडियो रखियल आहिनि, तव्हां हुनखे सम्झी बि सघो था, पढ़ी बि सघो था। त असां अॼु पढ़ंदासीं पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस। पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस के पढ़ने लाइ दोस्तों हर माण्हू मुश्किल इनके समझदा आहिनि, पर आउं चाहंदो त ही पास्ट वर्क जे लाइ, पास्ट में जो तव्हां कमु कयो आहे उनखे सही नमूना बयानु करण जे लाइ पास्ट कंटिन्यूस टेंस जी तव्हांखे तमामु अहम ज़रूरत पवंदी। इनखे बहितर नमूने सम्झण जे लाइ इन जे कुझु ॻाल्हियुनि खे तव्हां ज़हन में रखी करे इन खे हल करे सघो था। आसानी तरीक़े सां तव्हां ॻाल्हाए सघो था, लिखी सघो था ऐं पढ़ी सघो था। सभिनी खां पहिरीं सिंधी खे अंग्रेज़ी ट्रांसलेट करण में मदद लाइ, सिंधी के अंग्रेज़ी में ट्रांसलेट करण जे लाइ असांखे कुझु ॻाल्हियुनि जो ख़्यालु करणो पवंदो। जेको फार्मूला यूज़ थिए थो उन फार्मूले खे असांखे ज़हन नसीन करणो पवंदो, ताकी तव्हां आसानी तरीक़े सां सिंधी खे अंग्रेज़ी में ट्रांसलेट करे सघो था। उन फार्मूले खे अॻियां रखंदे सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब हैड बीन, पोइ एक्शन वर्ब या मेन वर्ब चवंदा आहियूं, उनखां पोइ ING, लास्ट में ऑब्जेक्ट, पोइ सेंस या फार ऐं प्लस में टाइम। इहो असांजो फार्मूलो आहे जंहिंखे ॾिसी करे असां ट्रांसलेट करे सघूं था या सम्झी सघूं था। उनखां पोइ ॿी कुझु अहम ॿी ॻाल्हि आहे त हिन में हैड बीन, I, we, you, she, he, it, अली वग़ैरह में जेके बि सब्जेक्ट आहिनि उनमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हैड बीन यूज़ थींदो बसि। जीअं प्रेजेंट कंटिन्यूस टेंस में प्लूरल में हैव इस्तेमालु थियो पिए ऐं सिंगुलर में हेज़ इस्तेमालु थियो पिए, ईअं हिन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके बि सब्जेक्ट आहिनि उन सभिनी में हैड बीन इस्तेमालु कयो वेंदो। उनखां पोइ जेको असांजो मेन वर्ब आहे उनमें ING लॻाई वेंदी। चौथी जेका असांजी ॻाल्हि आहे उहा आहे नाकारिया सवाल जे लाइ। नाकारिया सवालनि खे, नेगेटिव सेंटेंस खे पढ़ण जे लाइ हेड खां पोइ नाट लॻाई वेंदी आहे। हैड नॉट बीन, बीन ऐं हेड जे विच में नाट जो यूज़ कयो वेंदो। कुझु दोस्त छा कंदा आहिनि त हेड बीन खां पोइ नाट लॻाईंदा आहिनि, इहो ग़लति आहे। पंजी जेका ॻाल्हि आहे, असांखे इंट्रोगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ हेड खे सब्जेक्ट खां पहिरीं लॻायो वेंदो आहे। हेड खे सब्जेक्ट खां पहिरीं लॻायो वेंदो ऐं लास्ट में, जुमिले जे लास्ट में क्वेश्चन मार्क लॻाई वेंदी। उहा शो करे थी इंट्रोगेटिव सवालिया जुमिले खे। वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त I, we, the, she, he, नेम वग़ैरह में हेड बीन जो इस्तेमालु कयो वेंदो। ऐं हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, फार ऐं सेंस यूज़ कयो वियो आहे। फार ऐं सेंस यूज़ कई वई आहे। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, फार जेका आहे उहा इस्तेमालु कयो वेंदो आहे जंहिंमें टाइम शो न थियल हुजे, वक़्तु मुक़ररु शो न थियल हुजे, अरसो शो न थियल हुजे, कॾहिं अरसे, घणे अरसे खां कयो। ऐं जेको साइंस जो यूज़ थिए थो उहो पॉइंट ते यूज़ थिए थो, माना का शइ जो पॉइंट ॾिनल हुजे या वक़्तु मुक़ररु ॾिनल हुजे। फॉर एग्ज़ाम्पल, जीअं असां 2010 खां वठी कमु करे रहिया आहियूं, या साइंस यूज़ कंदासीं असां, जीअं फॉर एग्ज़ाम्पल मंडे खां कमु करे रहिया आहियूं, या 2 कलाकनि खां कमु करे रहिया आहियूं, या माना को वक़्तु शो करे या उन एक्यूरेट वक़्तु शो करे, उनमें सेंस यूज़ कंदासीं। ऐं जंहिंमें वक़्तु शो न थियल हुजे, टाइम मुक़ररु थियल न हुजे, फॉर एग्ज़ाम्पल 1 साल खां वठी पढ़ी रहियो आहियां, 1 महीने खां वठी पढ़ी रहियो आहियां, त उनमें फार जो इस्तेमालु थींदो। 1 महीनो, कहिड़े 1 महीने खां शुरू पढ़ियो या कहिड़े 1 साल खां वठी पढ़ियो, माना उनमें का मुक़ररु वक़्तु शो न थियल आहे, उनमें फार जो इस्तेमालु कयो वेंदो। इनखे सम्झण लाइ तव्हांखे बसि जुमिला सम्झाईंदुसि
I had been reading English for 1 year. I had been reading English for 1 year. आउं हिकु साल खां वठी अंग्रेज़ी पढ़ी रहियो हुउसि. आउं हिकु साल खां वठी अंग्रेज़ी पढ़ी रहियो हुउसि. इन जाइ ते he had been reading English since 2010. आउं 2010 खां वठी अंग्रेज़ी पढ़ी रहियो हुउसि. इन्हनि ॿिन्हिनि जुमलनि में तव्हांखे क्लियरली शो थी वेंदो त फॉर किथे यूज़ कयो वियो आहे ऐं साइंस किथे यूज़ कयो वियो आहे. कुझु अॻिते बि मूं कुझु शयूं तव्हांखे सम्झायूं हुयूं ऐं अॻिते कोशिशि कंदुसि तव्हांखे फॉर ऐं साइंस सम्झाइण जी. अॼु असां पढ़ंदासीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस. परफेक्ट कंटिन्यूस टेंस पढ़ण जे लाइ असां मज़ीद अफर्मेटिव, नेगेटिव ऐं इंट्रागेटिव तव्हांखे अॻिते ॿुधाईंदासीं. अलाह. पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस पढ़ंदासीं. उनजो अफर्मेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ असां पढ़ंदासीं. आई हैड बीन रीडिंग इंग्लिश सिंस 2010. आउं अंग्रेज़ी 2010 खां वठी अंग्रेज़ी पढ़ी रहियो हुउसि. चए थो 2010 खां वठी आउं अंग्रेज़ी पढ़ी रहियो हुउसि. साल ॿुधायो त 2010. यू हैड बीन रीडिंग इंग्लिश फॉर 10 years. हिन में फॉर जो यूज़ थियो आहे. तव्हां 10 सालनि खां वठी अंग्रेज़ी पढ़ी रहिया हुआ. शी हैड बीन रीडिंग इंग्लिश फॉर 10 years. ही 10 सालनि खां वठी अंग्रेज़ी पढ़ी रही हुई. नेगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ असां पढ़ंदासीं. आई हैड नॉट बीन रीडिंग इंग्लिश सिंस 2010. आउं 2010 खां वठी अंग्रेज़ी कोन पढ़ी रहियो हुउसि. यू हैड नॉट बीन रीडिंग इंग्लिश फॉर 10 years. तव्हां 10 सालनि खां वठी अंग्रेज़ी कोन पढ़ी रहिया हुआ. इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ, सवालिया जुमला ठाहिण जे लाइ हैड जो इस्तेमालु कंदा. आई हैड बीन रीडिंग इंग्लिश सिंस 2010. छा आउं 2010 खां वठी अंग्रेज़ी पढ़ी रहियो हुउसि. हैड शी बीन रीडिंग इंग्लिश फॉर 10 years. छा ही 10 सालनि खां वठी अंग्रेज़ी पढ़ी रही हुई.